पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणी वरितो आहे। क़ौमी असैम्बली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ हमज़ा शहबाज़ खे हलफ़ खणायो। पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जी हलफ़ बरदारी जी तक़रीब गवर्नर हाउस पंजाब में थी, जंहिं में क़ौमी असैम्बली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर खां हलफ़ वरितो। हलफ़ बरदारी तक़रीब में नून लीग अॻवाननि समेत वफ़ाक़ी वज़ीरनि पिणु शिरकत कई। लाहौर हाई कोर्ट जे हुक्म ते क़ौमी असैम्बली जे स्पीकर हमज़ा शहबाज़ खां हलफ़ वरितो। हमज़ा शहबाज़ पंजाब जो 21हों वॾो वज़ीर बणिजी वियो आहे। हलफ़ बरदारी जी तक़रीब दौरान सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ ऐं गवर्नर हाउस खे सील कयो वियो हो। यादि रहे त ॿ ॾींहं अॻु लाहौर हाई कोर्ट हमज़ा शहबाज़ जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे गवर्नर खे 28 अप्रैल ताईं पाण या नुमाइंदे ज़रिए हलफ़ खणण जो चयो हो। हमज़ा शहबाज़ मुक़रर तारीख़ ते हलफ़ न खणण ते गुज़िरियल ॾींहुं टियों भेरो अदालत सां रुजू कयो हो, जंहिं बाद अदालत क़ौमी असैम्बली जे स्पीकर खे हमज़ा शहबाज़ खे पंजाब जे वॾे वज़ीर तौरु हलफ़ खणाइण जी हिदायत कई हुई।